तव्हां सां तालीम ॾिसो, तालीम सिंधीअ में, तालीम स्कूलनि जी, तालीम कॉलेजिस जी, तालीम यूनिवर्सिटी जी, तालीम ही क्लिप्स जेके आहिनि उस्तादनि जे लाइ, शागिर्दनि जे लाइ ऐं स्कूल इन्वायरमेंट जे लाइ, एडमिनिस्ट्रेशन जे लाइ ही क्लिप्स जनरेट करे रहियो आहियां त जीअं ॾिसो अंग्रेज़नि जी तालीम सिंधीअ में तव्हांखे ईज़ी लैंग्वेज में कुझु अहिड़ियूं शयूं जिन सां शागिर्दनि में बहितरी अची सघे थी, इदारनि में बहितरी अची सघे थी, उस्ताद इन्हनि शयुनि खे ॾिसी, एडमिनिस्ट्रेशन इन्हनि खे शइ ॾिसी पाण में चेंजिस आणे सघे थी। अल्टीमेटली जेके इहे शयूं आहिनि उहे तालीम खे अपलिफ्ट करण जे लाइ, क्वालिटी एजुकेशन जे लाइ, डिसिप्लिन जे लाइ, क्लासरूम मैनेजमेंट जे लाइ, क्लास एनवायरमेंट जे लाइ, ओवरऑल एजुकेशनल इंस्टीट्यूशन जे एनवायरमेंट खे क्वालिटी, डिसिप्लिन ऐं बहितर बनाइण जे लाइ अल्टीमेटली बेनिफिशरी शागिर्द आहे। त असां चाहींदासीं त इहे शयूं जेके आहिनि उहे शागिर्दनि जी बहितरीअ जे लाइ हुजनि। त सभु एजुकेशनल इंस्टीट्यूशन में आहे शागिर्दनि जी बहितरी, आहे शागिर्दनि जो फ्यूचर, आहे शागिर्दनि जी क्वालिटी, हर कोई शागिर्द हूंदो आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त असेंबली कीअं कंडक्ट करणु घुरिजे ऐं असेंबली जो सीक्वेंस कीअं हुजणु घुरिजे ऐं असेंबली जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। छो सभिनी सिंध जे इदारनि जे प्रिंसिपलनि खे, हेडमास्टरनि खे, क्लास टीचर्स खे, शागिर्दनि जे लाइ इहा मुंहिंजी टिप आहे त असेंबली में कीअं वञणु घुरिजे ऐं असेंबली जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। अचो त ॿुधूं था त असेंबली चाहे असेंबली हिकिड़ो उहो फोरम आहे, उहो इवेंट आहे जेको कंहिं बि तालीमी इदारे जे स्टार्ट में हिकिड़ो बहितरीनु डिसिप्लिन सां हर शइ थिए थी ऐं हिकिड़ो ऑलरेडी प्रिस्क्राइब शयूं आहिनि जेके असां प्रेज़ेंट कंदासीं ऐं प्रेज़ेंट कंदासीं त उहे बहितर हुजणु घुरिजनि ऐं उहे स्टैंडर्ड हुजणु घुरिजनि, उहे क्वालिटी जो हुजणु घुरिजनि त जीअं असां ॿारनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जी स्किल डेवलपमेंट्स जेके आहिनि असेंबली जे करे थींदा आहिनि उनजे बि असां ॾिसी छॾियूं त कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। पहिरियों दफ़ा हिकिड़ो रोस्टर करणु घुरिजे प्रिंसिपल, हेडमास्टर खे, वाइस प्रिंसिपल खे या उन खां पोइ कोऑर्डिनेटर्स खे। उहो महीने जो हुजे, उहो 15 ॾींहंनि जो हुजे या उहो हफ़्ते जो हुजे, को मसइलो न आहे। महीने जो हुजे त महीने खां पोइ चेंज कयो, पर उहो रोटेट थींदो रहंदो। उन में क्लासिस जा जेके आहिनि डेट्स वग़ैरह मेंशन कयो त जे 12 जो 10 तारीख़ ते, 11 जो 11 तारीख़ ते, 12 जो जेको आहे अहिड़े नमूने सां हेठि हलंदा अचो। क्लास 1 ताईं थी सघे त माउंटेसरी या ॿार इन्वॉल्व कयो, छाकाणि त उहे नंढी एज खां वठी जेकॾहिं उन्हनि जी तरबियत थींदी त उन्हनि जो कॉन्फिडेंस लेवल मथे वेंदो ऐं उहे जॾहिं बहितर प्रेज़ेंट कंदा माउंटेसरी में 1 में त 2 में अञा उन्हनि जी तरबियत थींदी त बहितर। ऐं ॿियो इहो क्लास टीचर्स जे लाइ टिप आहे त महिरबानी करे क्लास टीचर इज़ द रिस्पॉन्सिबल फॉर असेंबली प्रेज़ेंटेशन। उहो ॿारनि जी तयारी व्यारी कराईंदो ऐं उनजी जेको आहे कंदो। त रोस्टर कढणु मैनेजमेंट जो कमु आहे, तयारी करणु क्लास टीचर्स जो कमु आहे, तयारीअ जे दौरान हेल्पिंग करणु जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा सब्जेक्ट्स आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थो। उन्हनि करण जो पासो हुन में आहे त जे असांजी जेका हिकिड़ो बहितरीनु इवेंट आहे, जेका शुरूआति आहे हिकिड़ी स्कूल जी तमामु बहितरीनु शुरूआति, इदारनि जी बहितरीनु शुरूआति, त उन में जेको आहे असां हिकिड़ी बहितरी आणे ऐं पंहिंजे रूटीन खे, स्कूल जी रूटीन खे बहितर बनाए सघूं। त रोस्टर जेको आहे शेड्यूल त उहो मैनेजमेंट ॾींदी। हाणे उन ते अमल जेको आहे सो उन डेट्स ते अमल जेको आहे सो क्लास टीचर कराईंदो। क्लास टीचर इज़ द रिस्पॉन्सिबल फॉर असेंबली। हाणे क्लास टीचर खे छा करणु घुरिजे? क्लास टीचर डेट अचण खां 1 ॾींहुं अॻु में उन्हनि पंहिंजी क्लास मां ॿार चूज़ करे मुख़्तलिफ़ क़िस्म, छो जो उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा इवेंट्स आहिनि, सीक्वेंस आहे, त उन में क्लास टीचर खे इहा बि जेका सलाह आहे त महिरबानी करे साॻा ॿार कॾहिं बि रिपीट न करे, हर ॿार खे वारो ॾिए, छाकाणि जो हर ॿार में असांखे स्किल डेवलप करना आहिनि, हर ॿार जो कॉन्फिडेंस लेवल मथे खणी अचिणो आहे। त उनजे करे क्लास टीचर प्लीज़ एंड प्लीज़ सभिनी ॿारनि खे क्लास में वारो ॾिए त जीअं हर ॿार इन अपॉर्चुनिटी खे अवेल करे ऐं उहे सभिनी ॿारनि जा स्किल्स डेवलप थियनि। हाणे हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेको आहे ॿारनि जी तयारी कराए, मोकल खां पोइ ब्रेक में कहिड़ो बि फ्री टाइम हुनखे मिले थो, पर ॿारनि खे क्लास सां डिस्टर्ब न करे। कंहिं फ्री टाइम ते ॿार बि फ्री थियनि, पाण बि फ्री थियनि, उनखे घुराए उनखे प्रैक्टिस करे। प्रैक्टिस में ॾिसी त जेकॾहिं थोरी वीकनेसिस आहिनि ॿारनि में, कॾहिं रेसिटेशन सही नथी थिए, को नात सही नमूने सां नथो पढ़े, को नेशनल एंथम सही नमूने सां नथो पढ़े, को स्पीच में को प्रॉब्लम आहे, को कोटेशन में को प्रॉब्लम आहे, का ॿी इंफॉर्मेशन शेयरिंग करणी आहे, हाणे उन में जिथे बि सम्झे थो त को प्रॉब्लम आहे त महिरबानी करे कंसर्न सब्जेक्ट्स जा टीचर अंग्रेज़ी वारा सां लिंक करे उन ॿार खे अंग्रेज़ी वारे सां चए त साईं हिनजी स्पीच आहे, महिरबानी करे हिनखे ॾिसो, इस्लामियात आहे उनखे ॾिसो,
तो उनके टीचर रेफर कयो त नाप वग़ैरह ॾिसो उनखे ॿियो ॿी का इंफॉर्मेशन आहे उनखे करेक्ट करण जे लाइ उनखे उनजी बहितर प्रेज़ेंटेशन जे लाइ ॿार जो कॉन्फिडेंस वधाइण जे लाइ उनखे टिप्स ॾियो त जीअं हू जंहिं महिल असेंबली थिए उन महिल प्रेज़ेंट कंदा ॾाढो ज़बरदस्त नमूने सां कनि। इहे लिंक ॾिठी वई जेका मुख़्तलिफ़ क़िस्म जा टीचर्स उनखे कंदा। हाणे उते इहे शयूं जेके हूंदियूं उहे ज़बरदस्त हूंदियूं, पर उन खां पोइ जेको सीक्वेंस आहे असांजे असेंबलीअ में, हाणे सीक्वेंस में खोड़ सारियूं शयूं अची सघनि थियूं, नॉट नेसेसरी त हे हुजनि, पर हिन में ॿियूं अहिड़ियूं सभई अहिड़ियूं एक्टिविटीज़, सभई अहिड़ा कंटेंट, सभई अहिड़ा आहिनि एंगल्स जेके हुन में इन्वॉल्व करे सघनि था। हमेशह असांजी जेका असां मुस्लमान आहियूं ऐं असांजा इदारा जेके आहिनि उहे जेको बि मां त भॼन बि चवरायो जॾहिं आगा असां स्कूल में हुयुमि त भॼन ॾिसो सेक्युलर, वी आर सेक्युलरिज़म में असांजो यकीन आहे। इन में इहो न आहे त असां मज़हब जा मुखालिफ़ आहियूं, असां मज़हब जा पैरोकार आहियूं ज़बरदस्त क़िस्म जा, पर जेकॾहिं कम्यूनिटी जी हिसाब सां जेकॾहिं को भॼन थो ॻाए त पोइ हुन में इशू न आहे, पर असां रेसिटेशन सां शुरूआति कंदासीं। रेसिटेशन सां शुरूआति थींदी, उन खां पोइ जेकॾहिं फ्राइडे ते ॾाढो ज़बरदस्त रहंदो जेकॾहिं हमद ऐं नात हुजे, पर जेकॾहिं डेली बेसिस ते बि को स्कूल को कॉलेज पंहिंजी असेंबलीअ में नात ऐं हमद विझण थो चाहे त हुन में को हर्ज़ु न आहे, पर फ्राइडे इज़ वन ऑफ द वेरी बेस्ट डे फॉर हमद ऐं नात। इन में इहा शइ हुजणु घुरिजे। उन खां पोइ कोट ऑफ द डे, शागिर्दनि खे कोट ऑफ द डे रिलेटेड टू द एजुकेशन, रिलेटेड टू द मॉरलिटीज़, ॿार अचनि उहे स्टेज ते मॉरलिटीज़ जे बारे में हिकिड़ी लाइन, ॿ लाइन कोटेशन कंहिं बि दुनिया जी पर्सनैलिटीज़ जो एजुकेशन ऐं मॉरलिटीज़ ते ॿुधाईंदा त इन जो खोड़ सारो ॿारनि ते असरु थींदो। उन खां पोइ स्पीच ऑफ द स्टूडेंट, शागिर्दनि खे तकरीरूं कनि, मिंट जी, ॾेढ जी, 2 मिंटनि जी, पने ते लिखी अचे, यादि करे उनजी बहितर तयारी हुजे, उहा स्पीच स्टूडेंट्स कनि त ॾाढो ज़बरदस्त रहंदो। इहो हुनखे ॿारनि जो भलो टीचर, क्लास टीचर उहो आहे जेको पाण बि अचे असेंबली जे दौरान ऐं 1-2 मिंटनि जो मॉरल स्पीच या कंहिं बि इंफॉर्मेशन कंहिं बि टॉपिक ते ॾेई सघे थो, ऐं उहो क्लास टीचर ॾाढो ज़बरदस्त हूंदो। क्लास टीचर्स जे लाइ ऐं शागिर्दनि जे लाइ स्टेज ऑफ द असेंबली इज़ अ वेरी नाइस प्लेटफॉर्म फॉर कॉन्फिडेंस बिल्डिंग। उनजे करे उस्ताद अचनि, उस्ताद सदाईं लहराईंदा आहिनि। मां जिते जिते कमु कयो आहे त उस्तादनि खे जॾहिं बि पाबंद कयो आहे त तव्हां बि जेकॾहिं ॻाल्हाईंदो अचो 2 मिंट जे लाइ, पर उस्ताद सदाईं लहराईंदा आहिनि। पर जेकॾहिं उनखे मोटिवेट कबो त उहे उस्ताद अची ऐं काफ़ी गंदा बि आहिनि ॾाढो ज़बरदस्त, ऐं पोइ त घणो घणो टाइम वठी वेंदा आहिनि। त उनजे करे उन खां पोइ टीचर भलो जेको पाण में अचे, ऐं प्रिंसिपल इज़ अ वेरी नेसेसरी, नॉट नेसेसरी एवरी डे स्पीक विद द स्टूडेंट्स। हर ॾींहं ते शागिर्दनि सां ॻाल्हाइण को प्रिंसिपल जो ठीकु न आहे, पर फर्स्ट डे मंडे ते प्रिंसिपल यकीनन ॿारनि खे ख़िताब करे ऐं ओवरऑल परफॉर्मेंस, प्रोग्रेस, एनवायरमेंट, डिसिप्लिन, नेक्स्ट के प्रोग्राम्स आहिनि या को पॉलिसी मैटर्स आहिनि, उन जे हिसाब में जेको आहे ऐं मॉरलिटीज़ उन ते प्रिंसिपल जेको आहे उनखे ज़रूरु पहिरें ॾींहं ते ख़िताब करे। भलो प्रिंसिपल उहो, भलो हेड मास्टर उहो जेको पहिरें ॾींहं ते या असेंबलीज़ जे दौरान ॿारनि सां ऐं पंहिंजे स्टाफ सां इंटरेक्ट कंदो रहे। वन ऑफ द वेरी बेस्ट क्वालिटी ऑफ द प्रिंसिपल इन HM जेको पाण ॻाल्हाए थो। उन खां पोइ को बि UN जा सेलिब्रेशन डेज़ आहिनि, उहे उन्हनि डेज़ जे हिसाब सां एनवायरमेंटल डे आहे, टीचर डे आहे, लिटरेसी डे आहे, फ्लावर डे आहे, फादर डे आहे, मदर डे आहे, उन्हनि जे टॉपिक्स जे हिसाब सां बि असेंबलीअ में अहिड़ियूं शयूं एडवांस विझी ॿारनि खे तयारु करे प्रेज़ेंट करे सघनि थियूं। ॾाढो ज़बरदस्त हूंदो। असेंबलीअ में ॿियो हिकु बात प्राइज़िस वग़ैरह बि ॾिबा आहिनि। हाणे इहो हिकिड़ो मोटिवेशनल टूल आहे। सभई ॿारनि जे साम्हूं जेकॾहिं के ॿार पोज़ीशन्स था खणनि, मुक़ाबलनि में था खणनि, अकेडमिक ते था खणनि, जेकॾहिं को ॿाहिरि किथे कंहिं शागिर्द खे इनाम मिलियो आहे उहो, ऐं उन खां अलावा ॿियूं जेके सरगर्मियूं थियनि थियूं, नात कॉम्पिटिशन आहे या क्विज़ कॉम्पिटिशन आहे या ॿिया अहिड़ा जेके बि मुक़ाबला थियनि था हलंदड़ रूटीन जे दौरान, ऐं जेकॾहिं प्रिंसिपल जे तरफ़ां, कोऑर्डिनेटर्स जे तरफ़ां, टीचर्स जे तरफ़ां इनकरेजमेंट, मोटिवेशनल टूल जेकॾहिं प्राइज़िस जे दौरान असां असेंबलीअ में ॾींदासीं त उहे ॿार ॾाढा ख़ुशि थींदा, ॿारनि में तमामु वॾी इनकरेजमेंट ईंदी, ॿारनि जी मोटिवेट थींदा ऐं ॿार पार्टिसिपेशन कंदा। वरी ॿिया जेके ॾिसनि था उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो उत्साह आहे त उहे प्राइज़िस ते ॾिसनि था, सभई ॿार आहिनि, उन में ज़रूरु ॿारनि ते असरु थींदो आहे त जेको आहे उहे ॿिया बि ईअं ई स्टेज ते अची जेको आहे त उहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त थींदो। रिज़ल्ट्स जी जेका अनाउंसमेंट आहे, जेके पोज़ीशन होल्डर्स आहिनि, उहे जेके ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे उन में इन्वॉल्व थी सघनि था। त असेंबली में तव्हां पॉज़िटिव टूल्स के हिसाब सां इनकरेजमेंट
मॉरलिटीज़ ऐं इहे शयूं जेके आहिनि हुन में विझंदो त ॾाढो ज़बरदस्त असेंबली थी सघे थी ऐं असेंबली ई शुरूआति आहे इदारे जी उनजे करे बहितर हुजणु घुरिजे। हाणे हुन जा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि? ॾिसो, हिकिड़ो त असेंबली डिसिप्लिन जी निशानी आहे। सभु ॿार लाइनुनि में लाइन सां गॾु उस्ताद बीठा आहिनि, ॿिया उस्ताद जेके क्लास टीचर्स न आहिनि उहे हुनजे साम्हूं बीठा आहिनि, प्रिंसिपल स्टेज ते आहे ऐं सॼो हिकिड़ो प्रोसेस बहितर थो हले ऐं अराइवल हुननि जी अॻु में थींदी। असेंबली जो मक़सदु इहो आहे त शागिर्द अॻु में अची वञनि ऐं डिसिप्लिन सां हिकिड़ो वहिंवार ॾिसनि ऐं पंहिंजे स्कूल खे बहितर कनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्किल्स हुन में डेवलप थियनि। तव्हां ॾिसो, जेको तक़रीर कंदो अचे शागिर्द उन जी लीडरशिप क्वालिटी आहे या स्पीकिंग, त उहा हुन में डेवलप थींदी। उनजो कॉन्फिडेंस बिल्डिंग हाई हूंदो। उहो स्टेज ते जॾहिं 100 माण्हुनि जे साम्हूं 100 शागिर्दनि जे साम्हूं ख़िताबु थींदो त उनजो कॉन्फिडेंस आहिस्ते आहिस्ते जेको ॿिए दर्जे में, टे दर्जे में, चौथे दर्जे में, 5 में, 10 में, 12 में 17-18 सालनि जी उमिरि में स्टेज ते तक़रीर थो करे त उहो 40-50 सालनि जी उमिरि में हुनजी तक़रीर ते या हुनजी स्टेज ते केतिरी गिरफ्त हूंदियूं आहे तव्हां ॾिसी सघो था, सम्झी सघो था तव्हां त उन में इहे हुन में ॿार जॾहिं अचनि था असेंबलीअ में त हुनजी प्रेज़ेंटेशन थिए थी, उते हिकिड़ी कॉन्फिडेंस लेवल आहे। ॿार अचे पंहिंजो मवाद, पंहिंजूं तक़रीरूं, पंहिंजूं नातूं, पंहिंजी रेसिटेशन, पंहिंजा क़ौमी तराना या ॿियूं जेके हुनखे टॉपिक्स मिलियल आहिनि उस्तादनि जे तरफ़ां उहे जॾहिं प्रेज़ेंट कनि था त उन्हनि प्रेज़ेंटेशन स्किल्स जेके आहिनि अचनि था ऐं उन्हनि खे माण्हुनि जे साम्हूं ॻाल्हाइणु, ख़िताबु करणु, तक़रीरूं करणु, नातूं, किरत, क्विज़ कॉम्पिटिशन्स, ॿियूं जेके उन में हाई लेवल जो कॉन्फिडेंस थो थिए। उन में ॿार ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी उन में प्रेज़ेंटेशन बि थिए थी, कॉन्फिडेंस लेवल बि थो थिए ऐं जॾहिं टीम वर्क में जॾहिं सॼे क्लास जा ॿार पाण में टीम वर्क जे तौर ते ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़ी टीम वर्क ऐं सीक्वेंस ऐं हिकिड़ो पाण में कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन इहो थिए थो। स्टेज सेक्रेटरी जेको हूंदो या जेको रन कंदो उन जे लाइ तमामु घणा फ़ाइदा आहिनि, दोस्त ताईं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स करे सघे थो टीम वर्क। त हीअ असेंबलीअ जो मामिलो आहे। जेकॾहिं तव्हां इदारा, हेडमास्टर, प्रिंसिपल, क्लास टीचर या ॿिया सब्जेक्ट टीचर्स ओवरऑल बहितर नमूने सां असेंबली प्रेज़ेंट कंदा त उहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जी डे जी शुरूआति हूंदी। उनजे करे मां सभिनी एचएम ऐं प्रिंसिपल्स खे रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे इदारनि में असेंबली जी बहितर शुरूआति जिथे नथी थिए उते कराइनि ऐं जिथे थिए थी उते उन में नवां बहितरी कंटेंट ऐं सिलेक्शन ऐं उनजी प्रिपरेशन जेका आहे सा उहा बहितर हुजणु घुरिजे। इन सां ॿारनि में तमामु घणो उत्साह पैदा थो थिए, कॉन्फिडेंस लेवल हाई थी थिए, प्रेज़ेंटेशन उन्हनि खे मिले थी, प्रेज़ेंटेशन स्किल्स उन्हनि जा, लीडरशिप क्वालिटीज़ उन्हनि में मिले थी, टीम वर्क उन्हनि में मिले थो, इहे जेके शयूं थियनि थियूं। सो उनजे करे मां तव्हां सभिनी सिंध जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हीअ तालीम जूं क्लिप्स जेकॾहिं सम्झो था त तालीम जी बहितरीअ में त मुंहिंजो चैनल प्लीज़ सब्सक्राइब कयो। आई वेटिंग फॉर योर सब्सक्रिप्शन। थैंक यू, गॉड ब्लेस यू, अल्लाह हाफ़िज़।